ज़िदिया 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 ॾाढो मुंहिंजो यार ज़िदिया 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 ॾाढो मुंहिंजो यार ज़िदिया ॾिसे बि नथो मिले बि नथो ॾिसे बि नथो मिले बि नथो ॾिनो यारीअ खां बि जवाब ज़िदिया 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 ॾाढो मुंहिंजो यार ज़िदिया। अस्सलाम वालेकुम यार मदर। हीअं त मां आहियां अवां जी पंहिंजी सिंगर साया सनम नंढी निगर। जीअं त मुंहिंजो ही नयो एल्बम थी रहियो आहे जिन्हनि जी सिलेक्शन कई आहे वफ़ा लतीफ़ गोपांग, आफ्ताब वगड़, नवीद अब्बासी, मिकाइल समीर लाशारी। इनजे सिलेक्शन कई आहे ज़ाकिर जानी गोपांग, इरफान अब्बासी, नादर जतोई, कासिर एजाज अब्बासी ऐं करीम लाखे। ऐं ख़ासि ताउन कयो आहे तनहा नौरंग जखराणी, मोले नादर तुमराणी, मोलाई रमज़ान तुमराणी। ऐं ख़ासि ताउन कयो आहे साबिर गोपांग, रियाज लाशारी, मीरसन मंसी, अरबाब चिटो। ऐं तरतीब ॾिनी आहे मोले मीरल गोपांग, परदेसी बिलावल सोलंगी, नादर शबाणी, दिलदार लाखो। ऐं ही मुंहिंजो एल्बम थी रहियो आहे लतीफ़ कंपनी में। हिन कंपनी जा जेके प्रोड्यूसर आहिनि वफ़ा लतीफ़ गोपांग, ज़ाकिर जानी गोपांग, कंपनी जो इंचार्ज नवीद अब्बासी, कंपनी जो डायरेक्टर आफ्ताब वगड़। दोस्तों उम्मीद आहे त ही तव्हांखे एल्बम तमामु पसंदि ईंदो। ख़ुदा हाफ़िज़।